बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अवां जो पंहिंजो मेज़बान कादिर बख्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। दोस्तों, अॼोकी वीडियो में असीं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा निकाह बाबति फ़ैसिला पेश कंदासीं। उमेद करियूं था तव्हां वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। अवां जो ईमान ताज़ो थियण सां गॾोगॾु अवां जी मालूमात में बि इज़ाफ़ो थींदो ऐं वीडियो पसंदि अचे त सवाब जी नियत सां पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कजो। नाज़रीन, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद पाक आहे त कंहिं रन ज़ाल जो निकाह उन्हीअ जे मर्ज़ीअ खां सवाइ न कयो वञे। कंहिं कुंवारी छोकिरीअ जो निकाह बि उन्हीअ जी इजाज़त खां सवाइ न कयो वञे। असहाबन सगोरन अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कुंवारीअ जी मर्ज़ीअ जी ख़बर भला कीअं पवंदी? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन्हीअ जो ख़ामोश रहण इन्हीअ ॻाल्हि जी सुञाणप आहे त उहा इन्हीअ निकाह ते राज़ी आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में खंसा बिन्ते खुज़ाम बेवा हुई। हुन जे वालिद हुन जी इजाज़त या मर्ज़ीअ खां सवाइ हुन जो निकाह हिकु अहिड़े शख़्स सां कयो जंहिं लाइ हूअ क़तई राज़ी न हुई। इहो ॾिसी खंसा बिन्ते खुज़ाम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत अक़दस में हाज़िर थी ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे वालिद मुंहिंजी पुछा करण खां सवाइ मुंहिंजो निकाह करे छॾियो आहे। इहो निकाह मूंखे क़बूल न आहे। इहो ॿुधी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ निकाह खे रद्द करे छॾियो। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कुंवारी छोकिरीअ जे निकाह करण वक़्तु उन्हीअ जी मर्ज़ी खे ॾिठो वञे। जेकॾहिं उहा ख़ामोशी इख़्तियार करे त उन्हीअ जो राज़ पोइ सम्झो वञे। जेकॾहिं उहा इनकार करे त पोइ उन्हीअ जे मथां निकाह लाइ को बि दबाव न विधो वञे। नाज़रीन, हिकु शख़्स पंहिंजी कुंवारीअ न्याणीअ जी शादी हिकु अहिड़े शख़्स सां कई जंहिंखां उन छोकिरीअ खे नफ़रत हुई। इहो ॾिसी उहा छोकिरी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में दांह खणी आई ऐं साणनि पंहिंजो समूरो अहवाल पेश कयईं। उन इहे छोकिरीअ जी ॻाल्हि ॿुधी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ऐं छोकिरी, तोखे इख़्तियार आहे त तूं इन्हीअ निकाह खे रद्द करी या क़ाइम रखी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कोई मर्द ॿी नामहरम औरत सां अकेलो न रहे। इहो ॿुधी हिकु शख़्स उथियो ऐं चवण लॻो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी ज़ाल हज ते वञी रही आहे, मगर आउं उन्हीअ सां गॾु न वञी सघंदुसि छाकाणि त मूंखे फलाणियुनि जंगियुनि जे लाइ नामज़द कयो वियो आहे। तव्हां इन्हीअ मुतलिक़ कहिड़ो इरशाद फरमायो था? पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तूं वापसि ओॾां हलियो वञ ऐं पंहिंजी ज़ाल खे जल्दी हज ॾांहुं वठी वञ। हज़रत उक़बा रज़ियल्लाहु ताला अन्हु चवे थो त मूं हिकु औरत सां निकाह कयो त हिकु कारे रंग जी औरत आई ऐं चवण लॻी त ही निकाह न थी सघंदो छाकाणि त मूं तव्हां ॿिन्ही खे गॾे खीर पीआरियो आहे। जॾहिं मां उन औरत जी ॻाल्हि ॿुधी त पोइ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में वयुसि ऐं अर्ज़ कयुमि त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं हिकु औरत सां शादी कई आहे त पोइ असां वटि फलाणी कारे रंग जी औरत आई ऐं चवण लॻी त मूं ॿिन्ही ज़ाल मुड़सनि खे गॾु खीर पीआरियो आहे। मगर साईं, उहा औरत बिल्कुलु कूड़ थी ॻाल्हाए। जॾहिं मूं इहे लफ़्ज़ चया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो मुंहुं मुबारक ॿिए तरफ़ फेराए छॾियो त पोइ मां वरी उन्हीअ तरफ़ वयुसि जंहिं ॾांहुं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहुं मुबारक फेरायो हो ऐं पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में ॿियो दफ़ो अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहा औरत सरासर कूड़ ॻाल्हाए थी। इन्हीअ ते पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ताजुब आहे, जॾहिं खीर पीआरण वारी औरत ख़ुदि इन ॻाल्हि जी तस्दीक करे थी त पोइ तूं कीअं गॾु खीर पीअण वारी औरत सां निकाह करे सघीं थो? यानी उहा तुंहिंजे लाइ हलाल न आहे। ऐं पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम फरमायो त तोखे उन औरत खां अलॻि थियणु घुर्जे। नाज़रीन, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में रफ़ा बिन समवाल क़रज़ी पंहिंजी ज़ाल तमीमा बिन्ते वहब खे 3 तलाक़ूं ॾेई छॾियूं त पोइ तमीमा बिन्ते वहब अब्दुर्रहमान बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु सां ॿियो निकाह कयो। कुझु वक़्त खां पोइ अब्दुर्रहमान उन्हीअ औरत यानी तमीमा खे अलॻि करे छॾियो। इहा ख़बर जॾहिं तमीमा जे पहिरें मुड़स खे पई त पोइ हुन तमीमा खे निकाह में आणणु चाहियो ऐं अहिड़ीअ तरह सां ही हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं इन ख़्वाहिश जो ज़िक्र कयो। मगर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निकाह करण खां मना फरमाई ऐं फरमायो
फरमायो त ए रफ़ा, तुंहिंजे लाइ उहा औरत उन वक़्त ताईं कीअं हलाल थी सघे थी जेसी ताईं उन जो मुड़ुस उन खे सही तलाक नथो ॾे। नाज़रीन, हिकु दफ़े हिकु कुंवारी छोकिरी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आई ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे वालिद मुंहिंजी शादी मुंहिंजे सौट सां कई आहे, हालांकि उन मूंखां इन सिलसिले में पुछा बि न कई आहे ऐं न वरी इजाज़त ई वरिती आहे। इन शादीअ में मुंहिंजे सौट जो मक़सदु फ़क़ति इहो आहे त हू पहिरियां पंहिंजी माली हालत सही करे। हाणे उन मुतलिक़ तव्हांजो कहिड़ो हुकुम आहे? छा उन मामले में मुंहिंजो बि कोई हक़ ऐं इख्तियार आहे? इहो ॿुधी करे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हाओ, तोखे हर क़िस्म जो इख्तियार हासिल आहे। इहो ॿुधी उन कुंवारीअ छोकिरीअ चयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन ॻाल्हि चवण जो मुंहिंजो ही मक़सदु हरगिज़ न आहे त मां पंहिंजे वालिद जे तय कयल रिश्ते खे रद्द करियां या टोड़े छॾियां। मां त फ़क़ति इहो चाहियां थी त मुंहिंजूं इस्लामी भेनरूं ही ॼाणनि त उन्हनि खे निकाह जे सिलसिले में पूरो हक़ ऐं इख्तियार हासिल आहे, यानी निकाह में उन खां यानी कुंवार खां इजाज़त वठणु ज़रूरी आहे। हिकु भेरे हिकु औरत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में इस्लाम आंदो। इस्लाम आणण खां पोइ उन औरत ॿियो निकाह करे छॾियो, हालांकि उहा पहिरियां ई शादीशुदा हुई। उन औरत जे अॻे मुड़ुस खे जॾहिं हुन जे ॿिए निकाह जी ख़बर पई त पोइ हू हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थियो ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं बि इस्लाम आंदो आहे ऐं उहा औरत इस्लाम खां चङीअ तरह वाक़िफ़ आहे। मां उन जो मुड़ुस आहियां, उन हूंदे बि हुन ॿी शादी कई आहे। इहो ॿुधी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन औरत खे ॿिए मुड़ुस खां अलॻि करायो ऐं उन खे पहिरें मुड़ुस जे हवाले कयो। नाज़रीन, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे त कंहिं औरत खे ही हक़ हासिल न आहे त उहा कंहिं ॿी औरत जो निकाह करे ऐं नई ॿी औरत खे इख्तियार आहे त उहा पंहिंजो निकाह ख़ुदि करे। इन जे बावजूद जेकॾहिं काई औरत पंहिंजो निकाह पाण बग़ैर कंहिं वारिस जे करे थी त उहो ज़िना में शामिल आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेका औरत बग़ैर कंहिं वारिस जे निकाह करे थी यानी निकाह में पाण ख़ुदि मुख्तार आहे त उन जो निकाह बातिल आहे, बातिल आहे, बातिल आहे। जंहिं औरत जो कोई वारिस न आहे उन जो वारिस सुल्तान यानी हाकिम आहे। हिकु अंसारी ॻाल्हि थो करे त मूं हिकु औरत सां निकाह करे छॾियो, मूं सम्झो त उन जे पेट में को बि ॿार न आहे, मगर जॾहिं आउं उन जे वेझो वियुसि त मूंखे ख़बर पई त उहा पेट सां आहे। तंहिंखां पोइ आउं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में वियुसि ऐं सॼी हक़ीक़त खां खेनि आगाह कयो। तंहिं ते पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहा औरत महर जी हक़दार आहे, छाकाणि त तूं उन सां मुक़ारबत करे चुको आहीं। ॿार ॼमण खां पोइ उहो ॿार तुंहिंजो ग़ुलाम हूंदो ऐं पोइ औरत खे ताज़ियानो मारियो वेंदो ऐं तुंहिंजे ऐं उन जे विच में अलहदगी कई वेंदी। ग़ीलान दमिश्क़ी जॾहिं मुस्लमान थियो त इस्लाम आणण खां अॻु में हुन खे 10 ज़ालूं हुयूं। जॾहिं हुन जे ज़ालुनि खे मुड़ुस जे इस्लाम आणण जी ख़बर पई त पोइ हुननि बि इस्लाम क़बूल कयो। जॾहिं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा ख़बर पई त उन ग़ीलान दमिश्क़ीअ खे हुकुम ॾिनऊं त ए ग़ीलान, तूं फ़क़ति पाण वटि 4 ज़ालूं रखी सघीं थो ऐं ॿियनि औरतुनि खे पाण खां अलॻि रख यानी तलाक ॾे। नौफिल बिन माविया बयान थो करे त जंहिं वक़्तु मूं इस्लाम क़बूल कयो त उन वक़्तु मुंहिंजे निकाह में 5 ज़ालूं हुयूं। आउं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थियुसि ऐं खाइनि उन जे मुतलिक़ पुछा कई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम ॾिनो त ए नौफिल, पाण वटि फ़क़ति 4 ज़ालूं रख, उन्हनि मंझां हिक खे तलाक ॾे। फिरोज़ वेलमी जॾहिं मुस्लमान थियो त हुन जे निकाह में 2 सॻियूं भेनरूं हुयूं। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन खे हुकुम फरमायो त जेका तोखे उन्हनि ॿिन्ही घर वारियुनि मंझां पसंदि आहे उहा पाण वटि रख, बाक़ी ॿीअ खे तलाक ॾे। हिकु औरत मुस्लमान थियण खां पोइ ॿिए मर्द सां निकाह कयो। जॾहिं हुन जे निकाह जी ख़बर हुन जे पहिरें मुड़ुस खे पई त पोइ ही हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थियो ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं मुस्लमान आहियां,
मुंहिंजी घरवारीअ खे मुंहिंजे मुसलमान थियण जी ख़बर हुई, पर ख़बर हूंदे बि उन ॿियो निकाह करे छॾियो। इहो ॿुधी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन औरत खे पंहिंजे अॻे मुड़स जे हवाले कयो वञे। शरह अल सना में आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केतिरनि ई औरतुनि खे अॻे निकाह जे करे उन्हनि जे अॻे मुड़स जे हवाले करे छॾियो, जॾहिं मुड़स ऐं ज़ाल ॿिन्ही ईमान आंदो हो। वलीद बिन मुग़ीरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी धीउ सफ़वान बिन उमैया जे निकाह में हुई। जंहिं ॾींहुं मक्को शरीफ़ फतेह थियो त उन ईमान आंदो, मगर उन जे मुड़स इस्लाम क़बूल न कयो ऐं मक्के शरीफ़ मंझां भॼी वियो। जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर पई त पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे सौट वहब बिन उमैर खे उन ॾांहुं रवानो फरमायो ऐं चवायो त तोखे अमान ॾिनी वञे थी ऐं हीअ चादर अमान जी निशानी आहे। इहो ॾिसी सफ़वान वापसि मक्के शरीफ़ में आयो त उन खे न फ़क़त अमान ॾिनी वई, मगर 4 महीननि जी मोहलत ॾिनी वई, एसि ताईं जो सफ़वान इस्लाम क़बूल कयो त हुन जी ज़ाल वलीद जी धीउ हुन जे निकाह में रही। हिकु ॿी औरत उम्मे हकीम हारिस बिन हशाम जी धीउ हुई, जेका उकरमा बिन अबू जहल जे निकाह में हुई। हीअ औरत बि मके जे फतेह वक़्तु इस्लाम में दाख़िल थी, मगर हुन जे मुड़स उकरमा बिन अबू जहल ईमान न आंदो ऐं यमन ॾांहुं भॼी वियो। इहो ॾिसी उम्मे हकीम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आई ऐं पंहिंजे मुड़स लाइ अमान तलब कयई, जेका दरबार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तरफ़ां मंज़ूर थी। तंहिंखां पोइ उम्मे हकीम पंहिंजे मुड़स खे यमन खां वठी मक्के शरीफ़ ॾांहुं आई। उकरमा बिन अबू जहल जॾहिं मक्के पाक में आयो त इस्लाम क़बूल कयई। इन्हीअ करे उन्हनि ॿिन्ही ज़ाल ऐं मुड़सनि जो अॻियों निकाह बरक़रार रहियो। हज़रत हसन बसरी चवे थो त मां हज़रत मुअक्किल बिन यसार रज़ियल्लाहु ताला अन्हु खां ॿुधो, जेको फरमाए रहियो हो त मूंखे हिकु भेण हुई, मूं उन जो निकाह हिकु अहिड़े शख़्स सां कयो जंहिं उन खे शादीअ खां कुझु वक़्त खां पोइ तलाक ॾेई छॾी। जॾहिं मुंहिंजी भेण इद्दत जा ॾींहं पूरा कया त पोइ उन साॻिए शख़्स ॿीहर निकाह करण जो पैगाम मोकिलियो त पोइ मूं उन खे चयो त मूं तोसां पंहिंजी भेण परणाई, तोखे इज़त वारो कयो ऐं उन खे तुंहिंजे लाइ आराम वारो बनायो। इन चङे कम जे बदिले तो उन खे तलाक ॾिनी त पोइ ॿियो दफ़ो कीअं वरी उन खे निकाह में आणी थो? अल्लाह जो कसम, ईअं कॾहिं बि न थी सघंदो। हाणे उहा ॿीहर आउं तुंहिंजे निकाह में न ॾेई सघंदुसि। उन शख़्स ऐं मुंहिंजे भेण जी बि इहा ख़्वाहिश हुई त उन जो निकाह ॿीहर उन सां कयो वञे, मगर आउं उन ते राज़ी न हुयुसि। तंहिंखां पोइ दरबार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन में मूंखे घुरायो वियो ऐं मूंखे फरमाने इलाही ॿुधायो वियो। मूं अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला जो हुकुम नाज़िल थी चुको, हाणे मुंहिंजे लाइ सवाइ इन हुकुम मञण जे ॿियो को बि चारो न आहे। उमुल मोमिनीन उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे त आउं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में वयसि ऐं अर्ज़ु कयमि त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तव्हांखे मुंहिंजी भेण अबू सुफियान जी धीउ चङी नथी लॻे? इहो ॿुधी पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन मंझां तुंहिंजो कहिड़ो मतिलबु आहे? मूं अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मुंहिंजी भेण सां निकाह करियो। इहो ॿुधी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त छा तूं उन खे बर्दाश्त करे सघीं थी? मूं खेनि अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह, मां बि त तव्हांजी अकेली घरवारी न आहियां। जहिड़ी तरह ॿियूं मुंहिंजूं पहाॼूं आहिनि, उते जेकॾहिं मुंहिंजी भेण बि हूंदी त छा थींदो? मां चाहियां थी त मुंहिंजी भेण बि मूंसां भलाईअ में भाईवार हुजे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मगर इहो त मुंहिंजे लाइ हलाल न आहे, यानी हिकु मर्द वटि 2 सॻियूं भेनर नथियूं रही सघनि। हज़रत अली करमुल्लाह वजहुल करीम फरमाइनि था त हिकु ॾींहुं मूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सम्झ में नथो अचे त तव्हां कुरैश जे औरतुनि ॾांहुं निकाह लाइ लाड़ो रखो था, लेकिन असां ॾांहुं ध्यानु न आहे। इहो ॿुधी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त छा काई अहिड़ी औरत आहे जंहिंसां आउं निकाह करे सघां? मूं खेनि अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम हाओ तव्हांजे चाचे हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी जवान बि आहे, ख़ूबसूरत बि आहे ऐं क़ुरैश मंझां बि आहे। इहो ॿुधी सरवरे कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहा मुंहिंजे लाइ जाइज़ न आहे। छा तूं नथो ॼाणी त अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजो थञ शरीक भाउ आहे। जंहिं शइ खे अल्लाह ताला नसब जे लिहाज़ खां हराम करार ॾिनो आहे उहो खीर जे रिश्ते सां बि हराम आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कनि था त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 9 घरवारियूं हुयूं। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर हिक लाइ वारो मुक़रर फरमायो हो। अहिड़ीअ तरह सां पहिरीं घरवारीअ जो वारो 9 ॾींहुं अचे पियो। पाण सगुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं घरवारीअ ॾांहुं तशरीफ़ फरमाईंदा हुआ तॾहिं संदन पाक घरवारियूं गॾु हूंदियूं हुयूं। दोस्तों उम्मीद करियूं था त हीअ वीडियो अवां मुकमिल ज़रूर ॾिठी हूंदी। जे मुकमिल ॾिठी हुजेव त कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो त हा असां मुकमिल ॾिठी, जीअं असांखे ख़बर पइजी सघे त केतिरा माण्हू मुकमिल वीडियो ॾिसनि पिया त असां अहिड़ी तरह जी वीडियोज़ ते वधीक कमु करियूं। ईंदड़ वीडियो में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा वधीक फ़ैसिला अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। हिन वीडियो खे पंहिंजे मिटनि माइटनि सां शेयर ज़रूर करे छॾिजो। ईंदड़ वीडियो ताईं अवां जो पंहिंजो मेज़बान कादिर बख्श कल्होड़ो अवां खां वठे पियो मोकल। अल्लाह वाही।